पाकिस्तान तहरीक इंसाफ जिले मटियारी के नायब सदर दीपक कुमार जिरामाणी पीटीआई वार्ड नंबर 2 जे उम्मीदवार शमीर मल्ला प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त खैबर टाउन कमेटी में बासर शख्सियतूं धांधली जो प्लान जोड़े रहियूं आहिनि। हुन चयो त वार्ड नंबर 2 ते बीठल पीटीआई उम्मीदवार शमीर मल्ला समेत पूरे जिले में पीपी अगवान ऐं ॿियूं बाअसर शख्सियतूं असांजे उम्मीदवारनि खे हथ खणण लाइ दबाव विझी रहियूं आहिनि। असांजे उम्मीदवारनि ऐं संदन खानदाननि खे हिरासां कयो पियो वञे। असीं इलेक्शन कमीशन जिले मटियारी ऐं जिले इंतजामिया खां मुतालबो था करियूं त मटियारी जिले अंदरि बलदियाती चूंडियूं रेंजर्स जी निगरानी में करायूं वञनि त जीअं शफ़ाफ़ इलेक्शन मुमकिन बणिजी सघे। असांखे ख़दशो आहे त प्री प्लानरी गैंग कई पई वञे। इलेक्शन कमीशन नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराए।